अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा खून। तव्हां सभिनीनि खे अॼु जे प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां भली कार। नाज़रीन, कानून जेको हर इंसान जी रोज़मर्रा जी ज़िंदगी सां जुड़ियल आहे। कानून रुगो अदालत ताईं महदूद न आहे, बल्कि इहो असांजे हक़नि, ज़िम्मेवारियुनि ऐं हिक समाज जी बुनियाद जो नालो आहे। नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जा जेके बि इशूज़ आहिनि उहे असीं अवां आॾो पेश कयूं। अहिड़ी रीति असां वटि अॼु हिकु जेको इशू डिस्कस करे रहिया आहियूं उहो आहे मीरपुर ख़ासि ज़िले में इलाइक़े कोट ग़ुलाम मोहम्मद में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते पुलिस मूजिबि ॿिनि घटि उमिरि नींगरनि सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। वाक़े में हिकु नींगरी फौत थी वई आहे, जॾहिं त ॿी नींगरी ॻणती जोगी हालत में हैदराबाद जे अस्पताल में इलाज हेठि आहे। नाज़रीन, इन सिलसिले में असां सां गॾु वीडियो लिंक ते औरतुनि जी हक़नि बाबति अॻवान मारवी अहमाण साहिबा मौजूदु आहिनि, जेका तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदियूं इन केस ते। जी अस्सलाम वालेकुम मारवी। वालेकुम सलाम। जी मारवी, दुनिया वञी चंड ते पहुती आहे ऐं असांजा माण्हू अञा ताईं हिन ॿोभनि जे चकरनि मां नाहिनि निकिता। छा आगाही जी खोट आहे? बिल्कुलु आगाही जी खोट आहे ऐं इहो हर रोज़ ॿुधाइणो थो पए। हर वक़्तु असांखे इहा ॻाल्हि करणी थी पए त इहो साबित करे थो की को बि इन शइ खे सीरियस वठण लाइ तयारु न आहे। असां ॾिसूं था हर वक़्तु अहिड़ी नौइयत जा केसिस साम्हूं असांजे अचनि था जेके शायदि स्टोन एज खां बि हिन डिजिटल एज में मथे हलिया विया आहिनि। अञा बि असांजा ॿार, जॾहिं मां हिन रिपोर्ट खे क्लोज़ली ॾिसां पई त एतिरी नंढड़ी उमिरि में असांजी न्याणियूं, असांजा ॿारड़ा ईअं ॿाहिरां हेल्प वठनि था त तव्हां ॾिसो की घर जे अंदरि उहो कम्युनिकेशन गैप रिफ्लेक्ट करे थो। घर जे अंदरि उहो तव्हांखे ट्रस्ट नाहे पंहिंजे फैमिली मेंबर्स जे मथां, या तव्हां ॿुधाइण खां हिचकिचायो था, या उहो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो गैप आहे जेको तव्हांखे ॿाहिरि जी तरफ़ पुश थो करे। ऐं जॾहिं असां ॿाहिरि जी दुनिया जी तरफ़ ॾिसूं था उते पोइ अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके जाली आलिम, जाली माण्हुनि खे फॉर्म्यूला ॿुधाइण वारा, उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे एक्सप्लॉइट करे पोइ अहिड़ी क़िस्म जूं शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त छा जाली आमिलनि जी ऐं रूहानी दावेदारनि जी तव्हां ॻाल्हि कई, त इन ते माण्हुनि जो जेको अंधो एतमाद आहे, छा अहिड़ा वाक़िया जेके आहिनि इन सबबु वधी रहिया आहिनि, या अहिड़ा वाक़िया इन सबबु बणिजी रहिया आहिनि? इहे जेके जाली क़िस्म जा असां ॾिसंदा आहियूं आलिम हूंदा आहिनि, या अहिड़ी क़िस्म जा मैजिशियन्स हूंदा आहिनि, या अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि जेके इहो क्लेम कंदा आहिनि की असांखे को इल्मु आहे ऐं असां तव्हांजी मदद करे सघूं था, तव्हांजी परेशानियूं रिज़ॉल्व करे सघूं था। या अक्सर माण्हू शादी जे हवाले सां या ॿियनि मक़सदनि जे लाइ अहिड़े क़िस्म जे ज़रियनि जी तरफ़ वेंदा आहिनि। त असां ॾिसूं था की इहो नयो कुझु न आहे यसरा। दिस इज़ समथिंग हैपनिंग सिंस सो लॉन्ग। हमेशह खां अहिड़े क़िस्म जा माण्हू मौजूदु आहिनि। असां कंसर्न इन लाइ थियूं था की इन डिजिटल दौर में बि माण्हू अहिड़े क़िस्म जे रिसोर्सिस ते रिलाए छो था कनि। हो छो अञा ताईं इहो सम्झनि था की अहिड़े क़िस्म जा माण्हू पोइ उन्हनि जे मसइलनि जो हल कढी सघंदा। हाणे जॾहिं असां तरबियत जी ॻाल्हि था कयूं, असां ॼाण जी ॻाल्हि था कयूं, त उहो ॿाहिरां टीवी चैनल्स ते या रेडियो ते या मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जे ज़रिए असां माण्हुनि खे ज़रूरु ॿुधाए सघूं था। लेकिन जॾहिं असां घरनि जी ॻाल्हि था कयूं त असां जेके स्पेसिफिक ग्रुप्स आहिनि उन्हनि खे बि टारगेट कयूं, ऐं उन जे अंदरि मूंखे सदाईं पेरेंट्स सभिनी खां मथे नज़र ईंदा आहिनि, छो जो उन्हनि खे शायदि मूंखे लॻे थो इन दौर में ॿुधाइण जी ज़रूरत आहे कि अॼु जे दौर जी छा डिमांड आहे, ऐं ॿारनि खे कीअं अहिड़े तरीक़नि खां, अहिड़ी शयुनि खां, अहिड़े मसइलनि खां असांखे परे रखिणो आहे। इहो वाक़ियो तमामु घणो अफ़सोसनाक आहे, बट अहिड़ा घणा ई वाक़िया आहिनि जेके थियनि था, उहे अञा बि रिपोर्ट नथा थियनि, या थियनि था त प्रॉपर तरीक़े सां माण्हू एक्सप्लेन नथा कनि, या उहो शेयर नथा कनि कि उहो अहिड़े क़िस्म जी जाली ज़रियनि जी तरफ़ विया ऐं उन खां पोइ हिननि सां इहो थियो आहे। अक्सर केसिस में अफ़सोस सां इहो चवणो पवंदो आहे कि अहिड़ा माण्हू भत्ता ॾेई करे, या अहिड़ा माण्हू जेके रोकण वारा इदारा आहिनि उन्हनि सां मिली करे बि पंहिंजी इन क़िस्म जा कारोबार हलाए रहिया आहिनि।
त हा मां इहो असांखे इहो ई अव्हां खां पुछण थी चाहियां त जेके भोपा जा जाली आमिल आहिनि उहे हिननि नंढी उमिरि जे ॿारनि ताईं आख़िर कीअं था पहुचनि? ॾिसो अॼुकल्ह दौर अहिड़े क़िस्म जो थी वियो आहे कि असांजी कनेक्टिविटी तमामु घणी ईज़ी थी वई आहे आउटसाइड द वर्ल्ड खां, जेको हिकु तौरु पॉज़िटिव बि आहे कि असांजे लाइ आसानियूं पैदा थी वियूं आहिनि, ऐं हिकु तौरु इहो नेगेटिव बि आहे कि असांखे ख़बर नाहे कि कंहिंसां कॉन्टेक्ट करिणो आहे, कहिड़े तौरु करिणो आहे। हाणे जंहिं क़िस्म जा केसिस असां वटि रिपोर्ट थियनि था उनजी मां तव्हांखे थोरी सी नेचर ॿुधाईंदमि कि इलाही सारी औरतुनि राब्तो कयो आहे कि कोई जी डॉक्टर हुयो, उन पंहिंजो फेसबुक अकाउंट ठाहियलु हुयो ऐं मूंखे इहो स्किन प्रॉब्लम हुई त मां पंहिंजी अहिड़ी क़िस्म जूं तस्वीरूं हुनखे मोकिले छॾियूं आहिनि, हाणे उहो माण्हू मूंखे ब्लैकमेल थो करे। सो दिस इज़ अ प्रोसेस, यानी शुरू में तव्हांजे एतमाद जे लाइ अहिड़े क़िस्म जे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ठाहिया था वञनि या कुझु माण्हुनि जी मदद करे या अहिड़ी फीमेल्स जे ज़रिए तव्हां ताईं मैसेजिस पुॼाया था वञनि कि इहे माण्हू जेके आहिनि इहे ॾाढा सुठा आहिनि, इहे तव्हांजी मदद करे सघनि था, लेकिन असांखे ख़बर न आहे कि उहे फीमेल्स उन्हनि जूं एजेंट आहिनि या उहे तव्हांजूं ख़ैर ख़्वाह आहिनि। एंड दिस इज़ हाउ को ट्रैप थिए थो। ट्रैप थियण जा जेके तरीक़ा हूंदा आहिनि उहे तमामु घणा हूंदा आहिनि, उन में डिजिटल बि आहे, फिज़िकल बि आहे, उन में पीयर सर्किल जी तरफ़ां जेके ओपिनियन सर्क्युलेट थींदा आहिनि उहे बि आहिनि, ऐं उन जे अलावा भेस मटे करे अहिड़ा जाली माण्हू पंहिंजे एजेंट्स खे अवाम जे ॿारनि जे स्कूल जे ॿाहिरि कॉलेजिस जे हवाले सां या ईअं बि अहिड़े क़िस्म जी औरतूं या अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे फैलाईंदा आहिनि जेके उन्हनि खे कस्टमर्स आणे ॾियनि या ग्रैब कनि, ऐं उन में एतिरी नंढी उमिरि जा ॿार बि अहिड़े क़िस्म जे शयुनि जे अंदरि ट्रैप थी था वञनि। इन में पेरेंट्स जेकी मॉनिटरिंग आहे, घर में जेकी कम्युनिकेशन आहे, उहा अञा वधीक स्ट्रॉन्ग थियणु खपे। इन में जेके असां ॾिसूं था कि हिन वक़्तु हिननि नियाणियुनि सां इहो वाक़ियो पेश आयो आहे, इन में अञा वर्स्ट नौइयत जा बि हूंदा आहिनि, जंहिंमें पिक्चर्स ऐं वीडियोस ठाहे करे घणे डिघे अरसे ताईं ब्लैकमेल करे एक्सप्लॉइट कयो वेंदो आहे। उन जे अलावा एतिरो हिप्नोटाइज़ ऐं ब्लैकमेल ऐं प्रेशर कयो वेंदो आहे कि घर में ॿारड़ा या औरतूं या जेके बि माण्हू हुननि जे ट्रैप में ईंदा आहिनि उहे पंहिंजे घर जे माण्हुनि खे नुक़सान पुॼाइण लाइ तयारु हूंदा आहिनि, उहे घरनि मां चोरियूं करण लाइ तयारु हूंदा आहिनि, उहे घर जा सामान विकिरण लाइ बि तयारु हूंदा आहिनि। त इहे अहिड़ी क़िस्म जी इंटेंसिटी थी वञे अहिड़े केसिस जे अंदरि। जी त मारवी मूंखे ॿुधाइजो त सिंध में अॻु में बि एतिरा अहिड़े क़िस्म जा कई सारा जेके आहिनि वाक़िया थी चुका आहिनि, पर अहिड़नि आमिलनि ख़िलाफ़ असराइतूं कार्रवायूं न थियण जे लाइ छा कारण आहे, छो न थी सघियूं आहिनि? ॾिसो हिकु त अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू आहिनि इहे ज़रा डार्क ज़ोन्स, डार्क एरियाज़ ऐं अहिड़ियूं घिटियूं अहिड़ा इलाइक़ा पसंदि कंदा आहिनि जिते हो पंहिंजे इन कारोबारनि खे या पंहिंजे इन जालसाज़ी जे तरीक़नि खे थोरो हिडन करे रखी सघनि। उन जे अलावा जॾहिं अवाम पाण सपोर्ट कंदी आहे अहिड़े माण्हुनि खे, उन्हनि खां बेवकूफ़ ठहंदी आहे या उन्हनि खे जे कारोबार खे वधाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जे उन्हनि जे मथां ट्रस्ट करण ई सभिनी खां वॾो मां त चवंदमि ग़लति अमल आहे कि हिननि जे मथां ट्रस्ट ई न कयो वञे, बिलीव ई न कयो वञे, अहिड़ी जॻहुनि ते वञो न वञे। अगरि कोई तव्हांखे ॿुधाए थो त तव्हां न कयो। बट असां जॾहिं ॾिसूं था न हिते अॼुकल्ह गुर्बत एॾी थी वई आहे, असां ॾिसूं था असांजे मुआशरे में डिप्रेशन ऐं साइकोलॉजिकल एॾा घणा माण्हू इफेक्टेड थी विया आहिनि कि उहे अहिड़ी क़िस्म जे जाली माण्हुनि ते यकीन जल्दी करे था वठनि। त इन जे लाइ असां ॾिसूं था कि अहिड़े क़िस्म जा जॾहिं माण्हू साम्हूं अचनि था त उहे प्रॉपर तरीक़े सां अरेस्ट नथा थी सघनि। हाणे जीअं मां तव्हांखे चयो कि अहिड़ा जाली माण्हू पंहिंजा डिजिटल अकाउंट्स ऐं डिजिटल पंहिंजी पब्लिसिटी करण में बि अॻिते आहिनि। त हाणे साइबर क्राइम खे इन शइ ते घणी नज़र रखणु खपे। अहिड़े क़िस्म जूं शयूं जिते बि हुजनि, इहो सभु कुझु बि करे वठूं, रिपोर्ट अवाम खे, तव्हांखे, मूंखे, असां जहिड़े कॉमन माण्हुनि खे करिणो आहे। रिपोर्ट जेसि ताईं असां अवेयर थी न कंदासीं तेसि ताईं इहे जाली माण्हू साम्हूं न अची सघंदा। ऐं अॼु बि मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां इहो उमेद थी कयां कि जेके बि माण्हू असांखे ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि, उहे ॻाल्हि खे सम्झनि कि पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजा ॿारड़ा या घर जो को बि भाती अहिड़े जालसाज़ माण्हुनि जे झांसे में अची उन्हनि जूं ज़िंदगियूं या इज़तूं या अहिड़े क़िस्म जी का बि शइ ख़तरे में अची वञे, तव्हांजे घर जो माल, घर
जी प्राइवेसी का बि शइ इन खां बहितर आहे तव्हां अवेयर रहो ऐं फौरी तौर ते अहिड़े जाली माण्हुनि जी रिपोर्ट कयो। बेशक तव्हां न फासंदा हुजो, ॿियो कोई हुजे, लेकिन उन्हनि जी बि मदद कयो, रिपोर्ट ज़रूरु कयो। अच्छा, मूंखे ॿुधाए थो त छा हुकूमत खे गैर क़ानूनी आमलनि ऐं पीड़नि ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम हलाइणु घुरिजे? बिल्कुलु हलाइणु खपे, छो जो असां ॾिसूं था की माण्हू घणो इन तमामु अमल जे अंदरि अची करे पंहिंजे पाण खे इलाही नुक़सान था ॾियनि। इहो त असां जेको केस ॾिसूं पिया, अहिड़ियूं एग्ज़ाम्पल्स तमामु घणियूं असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंमें साल माण्हुनि खे बेवकूफ़ माण्हू ठाहींदा रहिया आहिनि। उन खां पोइ कॾहिं को केस या का शइ साम्हूं आई आहे त अहिड़ा माण्हू असां ॾिसूं था की कुझु अरेस्ट बि थिया आहिनि, उन्हनि जे मथां केसिस बि थिया आहिनि, मगर हुकूमत खे अञा सीरियस इन ते अमल करण जी ज़रूरत आहे। जीअं त मां तव्हांखे चयो कि अहिड़े क़िस्म जा जेके डार्क एरियाज़ या अहिड़े क़िस्म जा नंढा जेके एरियाज़ हूंदा आहिनि, कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि में इहे माण्हू लिकण जी कोशिश कंदा आहिनि। हाणे इते जेकी कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि नज़र रखणु खपे कि अहिड़े क़िस्म जो अगरि कोई जाली कारोबार या अहिड़े क़िस्म जा कोई जाली आलिम अहिड़ा कोई माण्हू आहिनि त फौरी तौर ते उनजी निशानदही कनि। हुकूमत जी तरफ़ जॾहिं ईंदासीं त हुकूमत इहे जेको केस थियो आहे रिसेंटली ऐं अहिड़े क़िस्म जा जेतिरा बि केसिस आहिनि, इन्हनि केसिस खे हिकिड़ी कैंपेन जी सूरत में आवाम जे आॾो आणनि ऐं माण्हुनि खे मोटिवेट कनि कि इन्हनि जी तरफ़ तव्हांखे नाहे वञिणो। बट अगेन मां इन ॻाल्हि ते वरी एम्फेसाइज़ करणु चाहींदमि कि असां वटि जेकी गुरबत, डिप्रेशन ऐं असांजो पंहिंजे घर वारनि जे घर भातियुनि जे मथां जेको एतमाद ख़तम थो थींदो वञे या इंस्टीट्यूशन्स जे मथां, त पोइ माण्हू अहिड़े क़िस्म जे तरीक़नि जी तरफ़ वञनि था ऐं पोइ अहिड़े जाली माण्हुनि जा कारोबार हलनि था। सो दिस इज़ समथिंग कि इहे डिपेंडेंट आहिनि हिक ॿिए जे मथां इहे मामलात। यानी असांजे मुल्क में जेके असां चऊं वॾा इशू आहिनि, जंहिंमें गुरबत थी वई, कारोबार जे मामले में शयूं थी वयूं, यूथ जे हवाले सां उन्हनि जी वधीक बहितर अपॉर्चुनिटीज़ उन्हनि जे लाइ पैदा करणु, ॻोठनि में, घिटियुनि में, घरनि में, कम्यूनिटीज़ में माण्हुनि खे इन बारे में इन बाबति ॿुधाइणु, उन्हनि खे अवेयर करणु, इहे सभु असां स्टेप खणंदासीं तॾहिं वञी करे असां हिन जाली माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिण जे अमल खां रोके सघूं था। अगरि इहे तमामु शयूं हलंदियूं रहंदियूं त असां माण्हुनि खे न रोके सघंदासीं, छो जो इहो जेको आहे न हिकिड़ो ब्लाइंड ट्रस्ट टाइप हूंदो आहे कि ऐं मदद त बेशक अल्लाह ई कंदो आहे, लेकिन अल्लाह पंहिंजे प्रोसेस जे तहत माण्हुनि जी मदद पियो कंदो आहे ऐं उन्हनि खे लॻंदो आहे कि इहे जाली माण्हू शायदि कुझु करे रहिया आहिनि। एग्ज़ैक्टली। ऐं उहे अहिड़े क़िस्म जा हिप्नोटाइज़ ऐं अहिड़े क़िस्म जा मेथड्स ॼाणींदा आहिनि कि तव्हां सां ऐं मूंसां 2 मिंट वेही करे उहो असांजे बारे में अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाइण लॻी वेंदा आहिनि कि अॻिलो माण्हू जंहिंखे घटि नॉलेज हुजे, जेको ऑलरेडी ट्रस्ट जे हवाले सां जेको आहे मिसगाइडेड हुजे, उहो जल्दी उन्हनि जे मथां ट्रस्ट करे वठंदो आहे। इवन अहिड़ा केसिस बि यसरा असांजे साम्हूं आया आहिनि कि अहिड़े माण्हुनि खे कंहिं स्पेसिफिक ऑफिसर्स जी या एरियाज़ जी ज़रूरत न हूंदी आहे, उहे हलंदा फिरंदा पिया आहिनि रस्तनि ते ऐं माण्हुनि खे हिप्नोटाइज़ करे उन्हनि जा घर ताईं वञी करे ज़ेवर खणी विया आहिनि, शयूं खणी विया आहिनि। सो दिस इज़ समथिंग वेरी मच कंसर्निंग, जेके तमामु माण्हुनि खे जेके इन्हनि जे मथां ट्रस्ट करे रहिया आहिनि ऐं इन्हनि खां का उमेद रखी रहिया आहिनि, उन्हनि खे तमामु घणो अञा नुक़सान थी सघे थो। सो अहिड़े केसिस खे घणो सीरियस वठण जी ज़रूरत आहे। तव्हां ज़िक्र कयो त कुझु मख़सूस कम्यूनिटीज़ आहिनि या कुझु मख़सूस अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन्हनि ॾांहुं घणो था अचनि, पर मां सम्झां थी त घणे तर माण्हू जेके आहिनि उहे बीमारियूं या घरेलू मसइलनि जे करे या कानूनी हल हुजे या तिबी इदारनि बदिरां इन्हनि आमलनि ॾांहुं था वञनि, त उहे छो था वञनि? उहा ई मां तव्हांखे ॻाल्हि चई न कि माण्हुनि वटि हाणे ॾिसो, जॾहिं इलाज ऐं तव्हांजी सहूलियत सर्विसिस अगरि महांगियूं हूंदियूं, माण्हुनि जी इनकम कोन्हे, उन्हनि वटि घटि पैसा आहिनि, त उन्हनि खे लॻंदो कि बिलीव करे अहिड़े माण्हुनि जे मथां घटि पैसनि में असांजो कमु थी सघे थो, बल्कि इहो बिल्कुलु ग़लति आहे। अगरि माण्हू पंहिंजो पैसो बचाइण जे लाइ या अहिड़े माण्हुनि जे मथां अंधो एतमाद करे वधंदा, त हाथों असां ॾिसूं था कि बीमारियूं वधी वेंदियूं आहिनि। ऐं मूंखे हैरत इन ॻाल्हि जी थींदी आहे कि अहिड़े क़िस्म जा माण्हू
माण्हू सिर्फ़ु पाकिस्तान में न मगर साउथ एशिया जे मुख़्तलिफ़ ॿियनि कंट्रीज़ जे अंदरि बि सोशल मीडिया ते एतिरा एक्टिव आहिनि जेके मां कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी वीडियो ॾिसां पई जंहिंमें हिकिड़ी न्याणी खे सभु मिली करे मिटी जे अंदरि विझनि पिया ऐं चवनि पिया कि इन जो कोई इहो इलाजु आहे। त तव्हां ॾिसो कि अञा बि अहिड़े क़िस्म जा माण्हू असांजे विच में मौजूदु आहिनि जेके अहिड़ी क़िस्म जी शयुनि ते बिलीव करे रहिया आहिनि। उन में एजुकेशन जी कमी आहे, उन में अवेयरनेस जी कमी आहे, उन में तव्हांखे कॉन्सिक्वेंसिस ख़बर कोन्हनि कि इन जा छा था थी सघनि। तव्हां ॾिसो हिकिड़ी ॾाढी शइ कॉमन आहे कि जीअं इन जे मथां असरात अची विया आहिनि। हिन माण्हू खे यानी आहे साइकोलॉजिकल प्रॉब्लम, आहे डिप्रेशन जो, एंज़ाइटी जो, स्ट्रेस जो, अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि। लेकिन माण्हू छा था चवनि असरात थी विया आहिनि, अहिड़े क़िस्म जी शयूं थी वियूं आहिनि। हाणे पोइ अहिड़े क़िस्म जे जाली माण्हुनि जो कारोबार इन नैरेटिव्स, इन्हनि बिलीव्स ऐं इन्हनि शयुनि जी वजह सां अञा वधे थो। एंड वॉट आई एम टेलिंग यू कि जीअं साउथ एशिया जी डिफरेंट कंट्रीज़ में पाकिस्तान सां गॾोगॾु अहिड़े क़िस्म जा माण्हू खुले आम अहिड़े क़िस्म जा जाली इलाज करे रहिया आहिनि ऐं झाड़ू सां ऐं डिफरेंट अहिड़ी शयुनि सां, डंडनि सां माण्हुनि खे मारणु ऐं इहो मैसेज ॾियणु कि असां हिननि जो इलाज था कयूं, को असरु लाहियूं था, का बीमारी लाहियूं था, को कारोबार में हिननि जे बरकत जी जे लाइ इहे शयूं कयूं था एंड ऑल। सो दिस इज़ हाउ उन्हनि जा पेजिस ब्लॉक ताईं नथा थियनि, उन्हनि खे माण्हू अञा प्रमोट था कनि, शेयर था कनि। सो दिस इज़ हाउ वी नीड टू लुक इन टू दैट कि डिजिटल हुजनि या फिज़िकल स्पेसिस हुजनि, असांखे अहिड़े जाली माण्हुनि जे लाइ रस्ता तंग करणा आहिनि, उन्हनि जी निशानदही करणी आहे। ऐं सभिनी खां वॾी इन्हनि जी जेकी शिकस्त आहे उहा इहा आहे कि असां हिननि जे मथां भरोसो करणु छॾे ॾियूं। असां पंहिंजे बिलीव खे स्ट्रॉन्ग करे असां जेके साइंटिफिक ऐं जेके मौसर तरीक़ा आहिनि, लीगल तरीक़ा आहिनि, असां उन्हनि जी तरफ़ वञूं। ऐं उन जे अलावा जॾहिं अहिड़े क़िस्म जा जीअं हाणे इहो केस थियो आहे रिसेंट, त असांजो हुकूमत खां इहो सुवाल आहे कि छा तव्हां का अहिड़े क़िस्म जी कमेटी या अहिड़े क़िस्म जी का तव्हां को अहिड़ो तरीक़ो जोड़ियो आहे जंहिंसां तव्हां उन एरिया में ॿिया अहिड़ा जेके जाली माण्हू वेठल हुजनि या अहिड़े क़िस्म जा ॿिया माण्हू जेके नियाणियुनि खे नुक़सान पुॼाईंदड़ आहिनि, उन्हनि जे हवाले सां को क्रैकडाउन, उन्हनि जे हवाले सां को अवेयरनेस कैंपेन तव्हां कई आहे। असां ॾिसूं था वी आर जस्ट काउंटिंग द विक्टिम्स, वी आर जस्ट डिस्कसिंग सच इशूज़, लेकिन हुकूमत जे पारां उहा सीरियसनेस अचणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं अहिड़े केसिस में जॾहिं इहे माण्हू अरेस्ट था थियनि या इहे हाणे इन में ईअं थींदो आहे कि अहिड़ा माण्हू जुर्म करे भॼी वेंदा आहिनि, भेस मटे छॾंदा आहिनि ऐं ॿियनि जॻहुनि ते वरी पंहिंजा अहिड़े क़िस्म जा आस्थाना, अड्डा इहे खोले वेही रहंदा आहिनि। त उन्हनि खे असांखे मौक़ो ई नाहे ॾियणो, यानी कि हिननि जो अरेस्ट तमामु घणो ज़रूरी आहे, इन्हनि खे प्रॉपर सज़ाऊं मिलणु ज़रूरी आहे। ऐं यस्रा इवन मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदमि कि काफ़ी केसिस में एॾियूं नंढियूं सज़ाऊं हूंदियूं आहिनि इहे जाली तौर माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिण एंड ऑल, कि उन मां माण्हू जेलुनि मां निकिरी करे वरी अहिड़े क़िस्म जी शयूं करणु शुरू थी वेंदा आहिनि। त यानी कि जॾहिं उहे अहिड़ा माण्हू जेल में बि वञनि था त छा हिननि जी रिहेबिलिटेशन जे लाइ, छा हिननि जे जेके इहो अमल कनि था उनजी करेक्शन जे लाइ कोई अहिड़ो असां वटि मैकेनिज़म मौजूदु आहे, या अहिड़ा माण्हू ख़ुदि मां चवंदमि साइकोलॉजिकल कंडीशन्स जे अंदरि आहिनि, उन्हनि खे बि इलाज जी ज़रूरत आहे कि उहो माण्हुनि खे ईअं बेवकूफ़ ठाहे, फ्रॉड करे, उन्हनि खे नुक़सान पुॼाए। यानी इन में न इलाही सारी डिग्रीज़ आहिनि, यानी सम ऑफ द डिग्रीज आर दैट कि उहो तव्हांखां पैसा वठण जे लाइ या ब्लैकमेल करण जे लाइ कनि था। सम आर एक्सप्लॉइटिंग वुमेन, एक्सप्लॉइटिंग चिल्ड्रन, सम आर वरी उहे उन्हनि जूं तस्वीरूं ऐं अहिड़ी क़िस्म जी शयुनि जो अॻिते कारोबार करणु या ॿारनि जी या अहिड़ी क़िस्म जी शयुनि खे अॻिते खणी वञणु। एंड सम आर द सिंपली हैरेसर्स, इफ एनी ऑफ द वुमेन और द चिल्ड्रन आर माण्हू वठी था वञनि उन्हनि वटि त हुननि खे अनएप्रोप्रिएट तरीक़े सां टच करणु, उन्हनि खे अनकंफर्टेबल करणु, उन्हनि खे उन्हनि जो फ़ाइदो खणणु, अहिड़े क़िस्म जूं इलाही सारियूं हिन में अचनि थियूं। ऐं उहो त बिल्कुलु ई एक्सट्रीम आहे कि जेको हींअर रिसेंट थियो आहे कि ॿारनि खे जान सां बि मारे छॾियो वियो आहे, छो जो हिननि खे ख़तरो हूंदो आहे कि जॾहिं हिननि जी असलियत खुली वेंदी त हाणे उहे ॿाहिरि निकिरंदा, इन्हनि खे एक्सपोज़ करे छॾंदा, त अक्सर उन्हनि नियाणियुनि खे, ॿारनि खे, जेके हिननि जा कस्टमर्स इन्हनि खां ब्लैकमेल थींदा पिया आहिनि, हे हुननि खे मारे बि छॾंदा आहिनि। जी मारवी, महिरबानी अव्हां जी, अव्हां पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनो ऐं हिन इशू खे डिस्कस कयो, महिरबानी।
जी त नाज़रीन अचो त अॼु जे प्रोग्राम में हाणे अव्हांखे मिल रहियूं था असांजे पंहिंजे ख़ासि महिमाननि सां जेके असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ कानून सां आहे, कानून जे शोबे सां उहे लाॻापियल आहिनि। त नाज़रीन अॼुकल्ह जेके सुवाल थींदा असांजा न उहे लाक़ानूनियत जेका असांजे मुल्क में हली रही आहे उन जे बारे में त मां ज़रूरु सुवाल पुछण वारी आहियां। सो टाइम खे ज़ाया न कंदे हलूं था असां पहिरियों पंहिंजे महिमान ॾांहुं जेका आहिनि अब्दुल कादिर सूमरो साहब। सर एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा ऐं फॉर्मर MMC जा ऐं चेयरमैन लीगल एजुकेशन कमेटी कराची बार एसोसिएशन जा मेंबर पिणु रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सर महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, असांखे वक़्तु ॾिनो, थैंक यू इलाही महिरबानी। महिरबानी जो तव्हां इहो प्रोग्राम रखियो आहे जंहिं ते अॼु वॾी डिबेट थींदी कानून जे हिसाब सां। जीअं तव्हां शुरूआति में चयो लाक़ानूनियत ते सवालात कया वेंदा। सर इहो बहितर आहे न त जे माण्हू जो जंहिंजो शोबो आहे उन खां अहिड़ा सुवाल पुछी असां बि त को फ़ाइदो हासिलु कयूं न। बिल्कुलु तमामु बहितर आहे। जेको जंहिं सां वाक़ो मुतलिक़ जंहिं सां कमु थो करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाॻापियल आहे उन सां ई उन जा ई सवाल कया वञनि त तमामु बहितर आहे ताकी जवाब ई सही मिलंदा ऐं तव्हांजी नॉलेज में बि इज़ाफ़ो थींदो। कुझु तव्हां खां बि असां सिखंदासीं, बिल्कुलु नयूं शयूं साम्हूं ईंदियूं। असांजी नाज़रीन खे बि ज़रूरु फ़ाइदो पहुचंदो हिन सां। त नाज़रीन असांजी ॿी महिमान जेका तमामु जेका चइजे त हिकिड़ी इंटेलिजेंट आहे ऐं उन्हनि एडवोकेसी में बि घणो कमु कयो आहे, उन्हनि मीडिया ते बि घणो कमु कयो आहे, हिकु वक़्त में ई उन्हनि एतिरा रोल्स प्ले कया आहिनि हर फील्ड में। सो तव्हांखे ज़रूरु तजसुस हूंदो त उहे केरु आहिनि, त जेके लॉ डिपार्टमेंट में बि आहिनि, एज़ एन एडवोकेट बि सर्व करे रहियूं आहिनि, उन्हनि TV शोज़ बि कया आहिनि, TV आर्टिस्ट बि आहिनि, मॉर्निंग शोज़ बि होस्ट कया आहिनि, RJ बि रहियूं आहिनि, ड्रामा डायरेक्टर बि रहियूं आहिनि, राइटर बि रहियूं आहिनि। सो असांखे त घणी इंस्पिरेशन मिली रही आहे उन्हनि मां। त हलूं था असां अदी नूर बानो सोलंकी जी तरफ़। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक ख़ैर। महिरबानी अव्हां जी, अव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया ऐं अॼु जी जेका असांजी ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि न उहे मां सम्झां थी त तमामु मज़े वारियूं थियण वारियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ऐं तव्हांजी बि महिरबानी मूंखे मौक़ो ॾिनो ऐं हिते घुरायो। महिरबानी। भला हुतां खां तव्हांखां हिकिड़ो नंढिड़ो बसि हिकिड़ो एक्सपीरियंस थी पुछां, हुतां खां हिते जो सफ़र कीअं रहियो? मज़े वारो। तमामु सुठो। इन जे बारे में असां तफ़सीली ॻाल्हि ज़रूरु अव्हां खां कंदासीं। अच्छा सर, मुंहिंजो सवाल जीअं पहिरियों तव्हां खां आहे त मां तव्हां खां इहो थी पुछणु चाहियां त जीअं पाकिस्तान में असां वटि लाक़ानूनियत घणी आहे, त जेको हिकिड़ो आम माण्हू सफ़र करे थो, उनखे इंसाफ़ नथो मिले, उनखे एतिरियूं रुकावटूं थियूं उनजे साम्हूं अचनि, दरपेश अचनि, उनखे हू कीअं मुंहुं ॾे? तव्हांजो तमामु सुठो सवाल आहे, पर हिकु सवाल में तमामु घणा सवाल आहिनि। सो लाक़ानूनियत त अगरि ॾिठो वञे त बिल्कुलु आहे ऐं कानून बि आहे। लाक़ानूनियत तॾहिं थिए थी जॾहिं उन कानून जी इम्प्लीमेंटेशन नथी थिए। को बि कानून आहे प्रॉपर, जीअं असां फॉर एग्ज़ाम्पल कंहिं हिकिड़ी FIR जो ई मिसाल वठूं, किथे को नंढिड़ो झगड़ो थो थिए, कंहिंजो को डिस्प्यूट थो थिए, को क्रिमिनल एक्ट थो थिए, वायलेशंस थी थिए क्रिमिनल, उनखे उन हिकिड़ी FIR कटाइण जे लाइ जेका 154 में थींदी आहे, हिकु थाणे जा 10 चकर कटणा पवंदा। उनजी वजह इहा आहे जो उते जेको अमलो वेठो आहे, उते जेको स्टाफ वेठो आहे, या उनखे जेको सुपरवाइज़ कनि था पुलिस स्टेशन्स ते, त उहे उन प्रोसीजर खे अपनाइनि ई नथा। उहे नथा अपनाइनि, उनजे करे पोइ जेको जंहिं माण्हू जो मसइलो आहे उहो तंग थिए थो, पोइ कोर्ट जो दरवाज़ो खटखटाए थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोर्ट में वञण जे लाइ हिकिड़ो प्रॉपर प्रोसीजर आहे, उहो अपनायो वञे थो, तॾहिं उनजे करे टाइम लॻे थो। पोइ ॿाहिरि मैसेज वञे थो त कानून जी इम्प्लीमेंटेशन न आहे, लाक़ानूनियत आहे, उन माण्हू खे इंसाफ़ नथो मिले, टाइमली उहो पंहिंजो जेको राइट आहे उहो अवेल नथो करे, उनजे करे ही सभु शयूं थियनि थियूं। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त जेका अगरि चलो कोर्ट ताईं केसिस पहुची बि वञनि था, पर पोइ बि कोर्टुनि जा फ़ैसिला ईंदे ईंदे एतिरो टाइम छो थो लॻी वञे? जॾहिं त तव्हां चओ था त हिकिड़ो प्रोसेस अगरि केरु फॉलो करे थो प्रॉपरली, त उन प्रोसेस फॉलो थियण जे बावजूद बि एतिरा साल केसिस लटकिया था पिया हुजनि। ॾिसो, तव्हां जेको ई सुवाल कयो आहे कोर्ट जे हवाले सां, त केसिस में या डिले छो थी थिए एतिरी, या कहिड़ी वजूहात आहिनि इन प्रोसेस खे डिले करण जूं। कोर्ट हिकु मशीनरी आहे, उहा इंडिपेंडेंट, बिल्कुलु जुडिशरी इंडिपेंडेंट आहे, पर उहो मशीनरी में जॾहिं पुर्ज़ा सभु सही कमु न कंदा न, त उहा उन प्रॉपर पंहिंजो वक़्त ते कमु न थींदो। जीअं असां वकील आहियूं, असां
उन असांजो बि हिन में रोल आहे, बिल्कुलु पुलिस वारनि जो बि आहे, इन में जुडिशरी जो पंहिंजो बि आहे, सरकारी वकील आहिनि उन्हनि जो बि आहे। सो इन जे करे जेकॾहिं को बि केस सिविल हुजे या क्रिमिनल हुजे, सिविल हुजे त सिविल कानून जॾहिं असां वटि को सिविल जे नेचर जो को मसइलो ईंदो आहे त असां वटि सवाल जॾहिं क्लाइंट कंदा आहिनि त हिन में केतिरो टाइम लॻंदो, त उन खां पुछा कंदा आहियूं का तुंहिंजा पुट या पुटरा आहिनि, छो जे करे ही तॾहिं ई डिस्पोजल ओटनि ताईं हलंदो। सो अगरि क्रिमिनल जे हवाले सां ॾिठो वञे त क्रिमिनल में पुलिस जो बि हिन में रोल आहे, प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे, उहा टाइम ते जमा थिए, उनजी प्रॉपर इंक्वायरी थियणु घुरिजे, टाइम ते जमा थिए, टाइम ते उन प्रोसीजर जे तहत जेकॾहिं कागज़ात जमा था थियनि कोर्ट में, अगरि पोइ अचूं था असां वकीलनि ते त कॾहिं को हिकु वकील कोन्हे, कॾहिं मां न आहियां पंहिंजे तरफ़ां, कॾहिं अधी न हूंदी पंहिंजे तरफ़ां, त इन जे करे पोइ तारीख़ ते तारीख़ बि थिए थी, इन में जज बि मजबूर था थी वञनि, जजिस खे त ॿिन्हिनि साइड खां ॿुधणो आहे। सो इहे वजूहात आहिनि जंहिंजे करे डिले थो थिए। पर आउं सम्झां थी त इनखे किथे न किथे असां ओवरकम करे सघूं था, त उनजा छा सोल्यूशन्स निकिरी सघनि था? बिल्कुलु असां कमु करे सघूं था, उहो ईअं ई सोल्यूशन आहे त असांखे पाण खे सिंसियर थियणु घुरिजे, गवर्नमेंट जी मशीनरी खे एक्टिव थियणु घुरिजे, गवर्नमेंट जे अंडर में जीअं पुलिस थी वई या सरकारी वकील थी विया या ख़ुदि इंडिपेंडेंट जुडिशरी आहे त उनखे एक्टिव थियणु घुरिजे। उहो जॾहिं पाण पॉज़िटिव रोल कंदा त असांखे मौक़ो न मिलंदो वकीलनि खे या लिटिगेंट्स खे त बाबा हिन शइ में डिले कई वञे, जे सभु शयूं प्रॉपर हूंदियूं हिकिड़ी फाइल में त वक़्त ते उहे पेश थियूं थियनि, वक़्त ते कोर्ट में जमा थियूं थियनि, उन में को लैप्स कोन्हे, उन में को गैप नथो अचे, त ज़रूरु हिन में थी सघे थो। हिन में सभिनि खे मतिलबु कोऑपरेट करिणो पवंदो, पूरी मशीनरी खे कोऑपरेट करिणो पवंदो, वकिला खे, पुलिस खे, जुडिशरी खे, सरकारी वकील खे, सभिनि खे, जेके जेके इन में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे, हर माण्हू खे पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे। क्रिमिनल सिविल अलॻि लिटिगेशन आहे, सो उन हवाले सां उहा शइ ॾिठो वेंदो त कंहिंजी केतिरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। हा, पर बिल्कुलु थी सघे थो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहा, त अगरि हर को माण्हू पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी पाण खणे ऐं ज़िम्मेदार थिए त इहे केसिस एतिरा डिले न थियनि ऐं मे बी उन्हनि जा फ़ैसिला जल्दी अचनि ऐं हल थी सघनि था। सो थैंक यू सर, तव्हां एतिरी सुठी इन्फॉर्मेशन असांखे ॾिनी। अॻियां बि खोड़ सारा सवाल तव्हांजे लाइ मूं वटि जमा थिया रखिया आहिनि, जो की अॼु जेके असांजा नाज़रीन आहिनि न उहे बिल्कुलु पंहिंजे सीट ते ॼमी वेही रहिया आहिनि, त बसि अॼु असां कानून जे बारे में हर शइ ॼाणे ई रहंदासीं। जी, त हाणे हलूं था मैडम जी तरफ़। मैडम, मां तव्हांखां थोरो सो न हाणे लॉ खां हटी सवाल पुछंदसि, त तव्हां जीअं मीडिया में बि सर्व कयो आहे ऐं एज़ एन एडवोकेट बि हाणे बि सर्व करे रहियूं आहियो, बल्कि मैडम जेका आहे सो उहा कैंडिडेट आहे कराची बार एसोसिएशन जी। हाणे जेका इलेक्शन्स थियण वारियूं आहिनि, सो नाज़रीन सुभाणे तव्हां जॾहिं कोर्ट में वञो त मैडम खे ज़रूरु वोट ॾिजो ऐं असांखे इहा ख़ुशख़बरी ज़रूरु मिलणु घुरिजे त मैडम कैंडिडेट मां मेंबर थी वई आहे, इंशाल्लाह। सो मैडम, तव्हां मूंखे ॿुधायो त इन में डिफरेंसिस कहिड़ा आहिनि इन्हनि ॿिन्हिनि फील्ड्स में, ऐं जेके सिमिलैरिटीज़ आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, ऐं हुन खां अलावा हुनखे अञा सफ़र अञा हुन खां अलावा अगरि मां तव्हांखां इहो पुछां त तव्हां जीअं ड्रामनि में कमु कयो आहे ऐं एक्ट्रेस बि रहियूं आहियो, त उन में जेके आहिनि से समाज ते कहिड़ो असरु था विझनि असांजा जेके हाणे जा सिंधी ड्रामा आहिनि, उन ते असांजी सोसाइटी में कहिड़ो इम्पैक्ट पियो पवे? हाणे 3-4 सवाल थी विया। पहिरियों त चऊं था त एडवोकेट जेका आहे न बिल्कुलु चेंज लाइफ आहे, ऐं तव्हांजी आर्टिस्ट वारी या होस्ट वारी बिल्कुलु चेंज लाइफ आहे, हीअ रोशनियुनि जी लाइफ आहे बिल्कुलु, ऐं हिकिड़ी छा चवां त चेहरे ते चेहरे हणी नकाब पाए वारी लाइफ आहे, हुते टोटल चेंज लाइफ आहे। हुते दुनिया जूं हक़ीक़तूं ज़ाहिर थियनि थियूं जेके कॾहिं असां सोचियूं बि न हुयूंसीं, ऐं शायदि उहे ड्रामा बि माण्हुनि खे लिखण जी हिमत न हूंदी जेको कुझु रियल में थींदो आहे हुते। त इलाही चेंज लाइफ आहे, होॾे बिल्कुलु चेंज आहे, डिफरेंट एक्सपीरियंसिस आहिनि न हर फील्ड जा जेके चेंज आहिनि। मतिलबु मां जॾहिं नई जॉइन कई हुई त ख़ासि तौर पे जॾहिं सैटरडे ते मुलाक़ात थींदी आहे, जेको मीटिंग थींदी आहे, कॾहिं माउ खे ॿार ॾिना वेंदा आहिनि त फादर सां फादर खे ॾिना वेंदा आहिनि, त फैमिली मीटिंग्स उहे तक़रीबन सैटरडे ते रखी वेंदियूं आहिनि हर वीक या हर 15 ॾींहंनि खां पोइ। त उहे एॾा ॾुखाईंदड़ का लम्हा हूंदा आहिनि त ॿार जॾहिं माउ छिके खणे वेठी, पीउ रोए वेठो, पीउ खणे थो, माउ रोए वेठी, यार उहे ड्रामनि खां हक़ीक़तुनि खां न बिल्कुलु हिकिड़ी चेंज लाइफ हुई। ऐं शुरू में त मां वियसि त मां रोईंदी हुयसि, हालांकि मां हिन असां आर्टिस्ट आहियूं न, त
असां इलाही नरम मिज़ाज हा। ऐं नरम दिलि जा मालिक आहियूं बिल्कुलु बिल्कुलु हुते पथर थियणो थो पवे शुरू में मूंखे सभु चवंदा भाई बाबा तूं न कमु करे सघंदी आहे हितां वञ हीअ चेंज दुनिया आहे अदा वारा सभु मूंखे दड़का ॾींदा हुया आहिस्ता आहिस्ता मूंखे बि हिननि पको करे छॾियो सो जेको आहे बाक़ी आर्टिस्टनि वारी लाइफ असांजा ड्रामनि वारी लाइफ मां हाणे चाहियां थी त थोरो चेंज अचणु घुरिजे पंहिंजी सिंधी मीडिया में जेसि ताईं असां ॻोठनि में कुहाड़ियुनि में कारोकारी में इन्हनि में जेको आहे न ज़िंदगी गुज़ारींदासीं असांखां वधीक हाणे ॻोठ तरक़ी करे विया आहिनि हा बिल्कुलु सुबुह मां न्यूज़ पढ़ां पई त का पंहिंजी मिठी साइड जी छोकिरी अमेरिका मां एॾी वॾी डिग्री ऐं फर्स्ट पोज़ीशन खणी आई आहे हिकिड़ी ॿी छोकिरी खे मां पढ़ां पई त इस्लामाबाद जी कंहिं यूनिवर्सिटी मां मिंग वारनि जी नंढड़ी जेकी आहे उन में गोल्ड मेडल हासिल कयो आहे यार असांखे छो सिंधियुनि खे तव्हां दुनिया जे साम्हूं कुहाड़ी कल्चर ॻोठ टंडा इन्हनि में छो पिया ॾेखारियो छो पिया विझो पर आउं सम्झां थी त इन में किथे एॾो असांजे ॾिसंदड़नि जो बि त न आहे जो हो सिर्फ़ हिकिड़ी नेगेटिव इमेज ई ॾिसण था चाहिनि पॉज़िटिविटी खे पुठियां रखे वेठा आहिनि ॾिस असां उन्हनि खे इहो ॾेखारे न हाणे उन में इहो ॾिसी ॾिसी करे छा थियो आहे मख़सूस हिकिड़ो तबिको वञी बचियो आहे असां वटि जेको टू बी ऑनेस्ट सॉरी सां गॾु त जेके सुलझियल फैमिलियूं आहिनि या शुरू में वर्ल्ड लेवल ते पंहिंजा ड्रामा ॾिठा वेंदा चाहे कोई जो मां मुस्तक़िल लाइफ में ट्रेवलिंग में रही आहियां ऑल वर्ल्ड में त जिते ॿाहिरि वेंदासीं न सिंधी फैमिलियूं चाहे वो इंडियन फैमिलीज़ हुजनि या पाकिस्तानी फैमिलीज़ पर सिंधी फैमिलियूं ख़ुशि थींदियूं यार एतिरनि सालनि खां पोइ पंहिंजो कल्चर पिया ॾिसूं छाजे करे जो सिंधी मूवीज़ अचण बि बंदि थी वियूं ॿियो को बि PTV ते सिर्फ़ु असांखे हिकिड़ो कलाकु मिलंदो हुयो सिंधी ड्रामे जो न्यूज़ हलंदी ड्रामो 40 मिंटनि जो उन खां पोइ जॾहिं असांजा चैनल आया ऐं सिंधी हिकिड़ो कल्चर दुनिया एॾी ख़ुशि थी माण्हुनि में तजसुस ख़ुशी असांजा ॿार असांजो कल्चर सिखंदा असांजा ॿार असांजा उहे पुराणा छॾियल शिकारपुर असांजो सखर असांजो सेवण दादू नवाब सिंध जो जेको कल्चर आहे जेके छॾे विया सिंधी शुरू में हितां माइग्रेट करे विया छॾे विया पार्टीशन खां पोइ जेके विया हलिया मगर आहिस्ता आहिस्ता जेको उन्हनि उहो कल्चर ॾिठो न हाणे उहे माण्हू ड्रामा न पिया ॾिसनि उन्हनि माण्हुनि जे घर में TV न पई हले मख़सूस जेके हाणे ॻोठनि में हलनि पई औताकनि ते ॻोठनि में टीवियूं होटलुनि ते जेके चांहि पीअण वञनि था हाणे उन्हनि जा ड्रामा थी विया आहिनि मगर ड्रामा उहे ई मख़सूस चेहरा मख़सूस अदाकार मख़सूस डायरेक्टर उहे ई स्क्रिप्ट हाणे मे बी इन ॻाल्हि ते मूंखे इलाही माण्हू चवनि फिल्म पई ठहे मारवी ड्रामो अलाए मूवी पई ठहे पंजाब जे कंहिं डायरेक्टर खे ॾिनी वई उनखे एॾो ट्रोल कयो वियो छो सिंधियुनि में डायरेक्टर कोन्हनि छो ही हो एक्चुअली फिल्मी कल्चर पंजाब खां हलियो सिंध में बि इलाही सुठा डायरेक्टर रहिया जेको आहिनि मगर उन खां बाद में जेको टॉप ते विया सैयद नूर आहे काफ़ी सारा डायरेक्टर्स आहिनि उते मुसलसिल कमु हले पियो सिनेमा ते घणे कमु हले पियो लाहौर में हले पियो हिन महिल ताईं कमु हले पियो पाण वटि कमु बंदि थी वियो आहे पाण टेलीफिल्म्स नंढियूं नंढियूं ठाहे ड्रामे टाइप ते अगरि हिकिड़ी शइ असांखे सुठे नमूने सां मारवी ड्रामो शायदि अगरि सुठे नमूने सां पेश करे या सुठे बजट में पेश कनि या त यार असांखे ख़ुशी थिए हा न मूंखे कुझु ॾींहं पहिरियां ख़बर पई त भई हुनखां वापसि वरितो वियो आहे पंहिंजे सिंधियुनि हुन ते एॾो इतराज़ कयो ॾाढो ई या पहिरियां इहो त ॾिसो असांजे कल्चर खे प्रमोट कयो थो वञे सुठे अंदाज़ में सुठी लेवल ते इंटरनेशनल मीडिया ते केॾो सुठो असांजो हिकिड़ो स्कोप वेंदो असांजो कल्चर वेंदो असां सिर्फ़ु इहो चवंदा त न ॿियो छो असां भली कुझु बि ॾेखारियूं पर असां हुजूं ईअं ई आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी तव्हां ॾिठो वञे त इहो असांजो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे हिकिड़े क़िस्म जो जेको मटिजे कोन थो असांजा ज़हन उते ई रहिजी विया आहिनि ॿियो केरु छो अचे ॿियो केरु छो करे अगरि सुठो केरु ॿियो केरु कमु करे पियो PTV ते जॾहिं पंहिंजा ड्रामा हलंदा हुया तॾहिं उते अगरि कुझु मख़सूस डायरेक्टर्स हूंदा हुया बाक़ी त सभु ही असांजी सिंध मिनी पाकिस्तान आहे ठीकु आहे उन में हर क़ौम हर ज़बान बसे थी असां सभिनी खे दिलि खोले आजाणा ॾिनासीं रहायोसीं पंहिंजो हिसो ठाहियोसीं त कल्चर में अची छो करे तव्हां जेको आहे न ही न थिए ही न हुजे हू न हुजे यार अगरि हिकिड़ी सुठी शइ ॾेखारियूं था चेंज थे ॾेखारियूं था जेको रियल में असां सिंधी आहियूं हाणे दुनिया जो कहिड़ो मुल्क आहे जिते पाण न आहियूं कहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते पंहिंजा ॿार न पिया पढ़नि ऐं सभिनी खां वधीक हिन वक़्तु जेके NRI वग़ैरह आहिनि सिंधी आहिनि
वर्ल्ड लेवल ते जी मुंबई में जेके वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि सिंधी आहिनि बिल्कुलु सिंधी आहिनि हा। ऑस्ट्रेलिया वञो हम्म, केतिरा सारा मुल्क आहिनि जंहिं मां नाला वठां हा। वॾा वॾा बिज़नेसमैन हा सिंधी आहिनि सिंधियुनि नालो बि कमायो आहे नाणो बि कमायो आहे उहो ई न ऐं उन खां पोइ केतिरी सारियूं जेके मेन टॉप लेवल जूं आर्टिस्ट आहिनि वर्ल्ड लेवल ते मिस वर्ल्ड बि सिंधी रहिया आहिनि यार उहे सिंधी बि न आहिनि हा चओ असां मनाइनि छा हा बिल्कुलु असां मां ई निकिता आहिनि न तव्हां असांखे ओतिरो उते उहा लेवल ॾेखारियो त न असांजी इहा लेवल आई ई कोन असां इहे सिंधी आहियूं ई कोन मुंहिंजा ॿार हलंदा आहिनि घोट मामा इहे उहो जो कुल्हाड़ियां खणी घुमनि था उहे त हिते कंहिंखे बि कोन्हनि के ड्रामे में त कुल्हाड़ी पाए पिया कुआरी पाए पिया हलंदा आहिनि ही हिते त न कुआरी आहे कंहिंखे न ॾाटो आहे न कुझु आहे न डांदनि जो सिस्टम आहे ट्रैक्टर पिया हलनि उते उहा ई शइ मिलंदी ऐं जेके ॿाहिरां महिमान बि अचनि था उहो ड्रामनि खे ॾिसी करे यार हे एॾो सुहिणो सिंध आहे तव्हांजो एॾी सुहिणी तव्हांजूं बनियूं पाड़ा ऐं इहा मिठी वारी ॻाल्हि पई हाणे कुझु एंडी सां असांजी शर्मा सां ॻाल्हि पई त यार मां हाणे मिठी वियसि मूंखे ईअं पियो लॻे मां इस्लामाबाद जी घिटियुनि में पई घुमां एॾा ख़ूबसूरत घर घिटियूं होटल्स त चेंज थी वई आहे भाई असांजी सिंध महिरबानी करे सुहिणी सिंध ॾेखारियो बिल्कुलु तालीमी इदारा सुठा अची विया आहिनि यूनिवर्सिटीज़ अची वियूं आहिनि असांजा ॿार मिठी जा किथां खां किथां दुनिया में पहुची विया आहिनि पर असां उहो इमेज पंहिंजो पोर्ट्रे न पिया करे सघूं दुनिया खे न पिया ॾेखारे सघूं सो इन हवाले सां मां पुछंदसि सर खां त सर जेको सोशल मीडिया आहे उन में अगरि हिकिड़ी सिर्फ़ु इमेज पोर्ट्रे जी ॻाल्हि कोन्हे पर अगरि कानून जी बि असां ॻाल्हि कयूं था त उन जी जेका ग़लति शइ आहे उनखे तमामु जल्दी एक्सेप्टेबिलिटी मिली थी वञे ऐं जेका सची ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे फैक्ट आहे उनखे ॾाढो ॾुखियो थो हज़म कयो वञे या डाइजेस्ट कयो वञे कानून में बि ईअं ई आहे तव्हां ग़लति का शइ सिर्फ़ु सोशल मीडिया ते हणी छॾियो त उनखे तव्हां लाइक्स मिली वेंदा फॉलोवर्स तव्हांजा गेन थी वेंदा बिल्कुलु त इहा हिकिड़ी तव्हां सम्झो त इहा कीअं सिचुएशन इनखे हल कजे ईअं कहिड़ी सिचुएशन आहे ऐं ॿियो त जीअं असांखे ख़बर आहे त जेको सोशल मीडिया यूज़ कंदड़ उहो अॼुकल्ह जो नौजवान तबिको आहे तव्हांजा असांजा ॿार सभु जेके आहिनि उहे ॾिठो वञे त सोशल मीडिया ते स्क्रोलिंग कंदा था वतनि सॼो ॾींहुं उन्हनि जे ज़हननि में ऐं कहिड़ी जेका आहे उहा शइ या असां विझूं पिया पाण या उन्हनि जी जेका ज़हनी सिहत आहे उन ते केतिरो इहा असरअंदाज़ थिए पई जो सुवाल ॾिठो वञे जेको सोशल मीडिया ते हिन वक़्तु ख़ासि करे ॿारनि खे जेका असां एक्सेस ॾिनी आहे यूट्यूब जी या टिकटॉक जी उन में इहा असांजी पंहिंजी ग़लती आहे छो जो AI जो दौरु आहे उन में तव्हां जेके शयूं ॿारनि जी एज जे मुताबिक़ आहिनि उन्हनि जी एक्सेस उन ताईं ॾिनी वञे त उहो कुझु सिखंदा अगरि तव्हां उन्हनि खे उन्हनि जी एज खां वधीक एक्सेस ॾियो था मोबाइल ते यूट्यूब आहे तव्हां उनखे जेकॾहिं खोलियो था त उन में हर ऐप अची थी वञे हर एड अची थो वञे ठीकु आहे उहो न जंहिं बि एड ते क्लिक था कनि उन एड मां एड थो निकिरे पोइ स्क्रोलिंग हलंदी थी रहे उन मां ॿार ग़लति था सिखनि पर ॿार आहे जेकॾहिं 5 सालनि जो जीअं किड्स जो यूट्यूब किड्स चैनल आहे तव्हां एक्सेस ई उहा ॾेई छॾियो उनखे ॿी का शइ मोबाइल ते खुले ई न हिकु ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा जेको घर में मोबाइल फ़ोन असां ॾियूं था उहो जेको मुंहिंजो मोबाइल फ़ोन आहे मूं वटि त यूट्यूब बि खुलंदो हर शइ खुलंदी उहो मुंहिंजो मोबाइल फ़ोन मुंहिंजो ॿारु यूज़ न करे अगरि उनखे असां मोबाइल ॾियूं था या टेप सां ॾियूं त उनजो अलॻि हुजे पर्सनल हुजे जंहिंमें सिर्फ़ु उन जूं मक़सद जूं शयूं हुजनि त इन सां ई कुझु माण्हू बची सघंदो इन सां ई ॿार में अवेयरनेस बि ईंदी घर में बि अवेयरनेस ईंदी ऐं कल्ह ॾिसां पियो डाटर्स एंड डाटर्स जे नाले सां हिकिड़ो पेज आहे इंस्टाग्राम ते लाहौर जो आहे हिकु छोकिरो उन जूं 4 या 5 नियाणियूं आहिनि उहो पंहिंजे ॿारनि जे हवाले सां ॿुधाईंदो रहंदो आहे त हीअं ॿारनि जी तरबियत करणु घुरिजे अॼु जे दौर में कीअं करणु घुरिजे छा तरीक़ेकार आहे मुख़्तलिफ़ उन जूं वीडियोज़ ईंदियूं आहिनि मां बि उनखे ई ॾिसंदो आहियां त ॾिठो वञे त इहा इन शइ सां ॿारनि जी तरबियत जेका असां कंदासीं उनजो ज़हन उन हिसाब सां ई ठहंदो उहो असांजे घर मां ई शुरू थो थिए इन करण सां ई का शइ मतिलबु त ॿारनि जो दिमाग़ बि पंहिंजे हिसाब सां हलंदो उमिरि जे हिसाब सां कमु कंदो जंहिं हिसाब सां जेतिरी उनजी एक्सेस हूंदी बाक़ी जेका शयूं असां पाण ॾिसूं था उहे ॿारनि खे ॾेखारींदासीं या आम शइ जेका अचे थी स्क्रोलिंग कंदा रहंदा त उहो त आदी था थी वञनि जीअं इंसान चांहि जो आदी हूंदो आहे सुबुह शाम मंझंदि पियूं था न 3 दफ़ा और सिर्फ असां पाकिस्तानी असां चांहि न पीअंदासीं आदी आहियूं अगरि न पीअंदासीं दिमाग़ में सूर पवंदो
मथे में सूरु थींदो त ईअं ई ॿारनि जी इहा शइ आदत थी वई आहे आदत एडिक्शन अची वई आहे त इन आदत खे घटाइण जे लाइ असांखे पाण खे ई रोल प्ले करिणो बिल्कुलु, पवंदो ऐं वालिदेन खे करिणो पवंदो ऐं जेको सोशल मीडिया जो जेको एलिमेंट आहे हा, उनखे तव्हां कीअं था ॾिसो हा, त जे जेके ग़लति ख़बरूं ख़बरूं कानून हलाइनि जे था बारे में बिल्कुलु बिल्कुलु जीअं हाणे का कानून जे बारे में या का ग़लति एड को हलाए थो छॾे हा अॼुकल्ह ॾिसो साइबर क्राइम एक्ट थियो आहे हम्म, FI में हलिया वञो तव्हांजी पेमरा एक्ट थियो आहे इन में माण्हू कंप्लेन्स करे सघे थो उनजे ख़िलाफ़ु उनजे ID ते एक्सेस थियण जे लाइ हिकिड़ो प्रोसीजर आहे अलॻि सां उहो साइबर क्राइम में तव्हां वञो त उहो तव्हांखे पाण ई ॿुधाइनि था त भाई हीअ एप्लीकेशन ॾियो पोइ इंक्वायरी थींदी पोइ जेकॾहिं उहो हिकिड़ो अलॻि लेंदी वरी प्रोसेस इहो कोई आहे प्रोसीजर में हा सो उन खां पोइ उन्हनि खे फेसबुक आहे त उहो फेसबुक ते एक्सेस न आहे पोइ कोर्ट मां ऑर्डर वठिणो पवंदो उहो नोटिस सां गॾु घुमाइणो पवंदो तो ही सॼो तरीक़ाकार अपनाए उन खां पोइ एतिरे ताईं जेको तव्हां हींअर 2026 में कंदव त 2030 अची वेंदो इनशाला तव्हांखे को न को फ्रूटफुल रिज़ल्ट तेसिताईं तव्हां पूरी दुनिया में मशहूरु थींदो पोइ नेगेटिव हुजे या पॉज़िटिव हुजे बाक़ी आहे मीडिया जे हिसाब सां को जेको आहे त सचूं ऐं कड़वो आहे त उहो जल्दी माना इनखे कंट्रोल करण जो दिस इज द ओनली पॉसिबल वे ॿारनि जे हिसाब सां जेको आहे तव्हांखे ॿुधायो त ॿारनि जे पोइ त असां पाण ई ॾियूं था एक्सेस उन्हनि खे उनखे कंट्रोल करण जे लाइ त तव्हां पंहिंजो कुझु लिमिटेशंस ठाहियो ठीकु ॿारनि जी एक्सेस केतिरे ताईं हुअणु घुरिजे केतिरे ताईं न हुअणु घुरिजे उहो त तव्हां पाण ई डिसाइड करे सघो जी सर तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई सोशल मीडिया जे हवाले सां त कीअं असां पंहिंजे ॿारनि खे इन बला खां बचाए सघूं था बिल्कुलु सो हलूं था मैडम जी तरफ़ मैडम मूंखे इहो ॿुधाइजो त जीअं त तव्हांखे ख़बर आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हली रहियो आहे इहो औरतुनि जी ख़ुदि मुख़्तियारीअ जो प्रोग्राम आहे उन्हनि खे हिकिड़ो एम्पावर करण जो प्रोग्राम आहे तव्हांखे छा थो लॻे त इन्हनि पैसनि सां उहे औरतूं एम्पावर थियनि पियूं या उन्हनि जे लाइ को मुस्तक़िल को रोज़गार ॾियण जी ज़रूरत आहे तव्हां इन प्रोग्राम खे कीअं था ॾिसो मां हिनखे ॾाढो ग़लति वे में वठां पई छाजे करे जो इहो सम्झो त हिकिड़ो पिनण ते आदी कयो पियो वञे उन्हनि खे केतिरा सारा मां यूनिसेफ सां गॾु कमु कयो आहे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में बि कमु कयो आहे त हीअ जेको लाइनुनि में वञी बीहनि थियूं वेड़ा जहिड़ा इन खां बहितर न पहिरियां असां छा कंदा हुआसीं सिलाई मशीनूं वठी ॾेई छॾींदा हुआसीं ठीकु आहे उहे शयूं दस्तकारी जा प्रोग्राम रखाए वेंदा हुया और उन्हनि खे पॉलर खोले ॾिना वेंदा हुया ठीकु आहे इन्हनि पैसनि जे बजाए जेके हुननि जे कम बि नथा अचनि उन्हनि जा मर्द जेके आहिनि उहे हॾ आराम थी करे घर में वेही रहिया आहिनि त उहे 25,000 महीने जा ईंदा उन्हनि जो राशन वग़ैरह मिलाए बिल करे 25,000 उहे बि हॾ आराम थी करे होटलुनि ते चांहि पी इन्हनि खां बहितर आहे यार उन्हनि खे जेको आहे न सिलाई मशीनूं दस्तकारी जो सामान निटिंग जो सामान पॉलर जो सामान नंढी नंढी लेवल ते उन्हनि खे स्मॉल बिज़नेस उहो खोले ॾिनो वञे ऐं पहिरियां इहो सिंध गवर्नमेंट कयो आहे असां नंढा हुयासीं त इहे प्रोग्राम्स हलंदा हुया उहे ॾाढी ख़ुशहाल ऐं पंहिंजे इज़त वारे तरीक़े सां हींअर हू जेको आहे कलाकनि जा कलाक ॾींहं धिका मां विच में केतिरनि मायुनि जी गर्मियुनि में डेथ थी वई अधु न माण्हू जेके आहिनि उहे थम वारा पैसा खाई था वञनि ATM जे ॿाहिरां लाइनूं थो वञी ॾिसो केतिरियूं आहिनि इहो ग़लति आहे यार उन्हनि खे को न को जेको आहे न स्मॉल बिज़नेस खोले गवर्नमेंट जे बिज़नेस के अलावा ॿारनि खे हुनर ॾिनो वञे हुनर ॾिनो वञे उन्हनि खे भीख ते न हिरायो वञे इहा हिकिड़ी सॼी सही भीख आहे उन्हनि जेको उन्हनि जो 25,000 सिधा समा उन्हनि खे 20-25,000 मिलनि था वञी खाई सुकून सां वञी लतो खोड़े वञी इहा ग़लति आहे मां हिन शइ खे ॾाढो ग़लति पई सम्झां उन्हनि खे माण्हू जॾहिं हलंदो जिस्म हॾा मशीन त तव्हांजी अर्निंग बि थींदी तव्हांखे जेको आहे न महीने खां 25,000 खां 50,000 रुपया बि ईंदा उन 25,000 ते सॼी ज़िंदगी उन्हनि जा बचा पिया हलनि डिपेंडेंट थी विया आहियूं न असां एक्चुअली उन्हनि खे डिपेंडेंट कयो वियो आहे उन्हनि खे आदी कयो वियो आहे बिल्कुलु त तव्हां इन्हनि 25,000 खां ॿाहिरि सोचो ई न सोचो ई न बसि यार उनखे बहितर गवर्नमेंट खे मुंहिंजी अपील आहे ख़ासि तौर पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे ॾाढा सुठा पढ़िया लिखिया पंहिंजा माण्हू आया आहिनि सिंध गवर्नमेंट में त उन्हनि खे नंढा नंढा रोज़गार ॾिना वञनि नंढियूं नंढियूं उन्हनि खे फैक्ट्रियूं थियूं नंढा नंढा उन्हनि खे स्मॉल बिज़नेस जे हिसाब सां ऐं हाणे त ऑनलाइन केतिरो कमु पियो हले तव्हांजी कढ़ाई तव्हांजी निटिंग तव्हांजी क्रोशिया केतिरो हींअर वर्ल्ड लेवल ते ऐं हींअर हैंडीक्राफ्ट जो ज़मानो आहे सभिनी खां वधीक वर्ल्ड में उहे शयूं महांगियूं पियूं वञनि पंहिंजी थर जी रिली ॾिस हिन वक़्तु केॾी महांगी पई वञे हुन ते एमेज़ॉन ते तव्हां ॾिसो त केतिरनि डॉलर्स में पई वञे नंढियूं नंढियूं जेके आहिनि पर्सियूं नंढा नंढा एतिरा एतिरा कलच $100 में वञनि हितां ई पिया इन्हनि खे असांजी अगरि गवर्नमेंट प्रमोट करे न गवर्नमेंट जे थ्रू वञनि न त गवर्नमेंट खे बि फ़ाइदो पहुचंदो बिल्कुलु
ऐं आवाम खे बि फ़ाइदो पहुचंदो। हा, तमामु सुठी सलाह आहे। अलाह करे गवर्नमेंट इहो ॿुधी वठे असांजी ऐं जेका सादीअ जी सलाह ते अमल करे, त बजाए हिन जे जो असां पंहिंजी औरतुनि खे पिनण ते लॻायूं, उन्हनि खे नंढा नंढा बिज़नेसिस खोले ॾियूं ताकी उहे पंहिंजो मुस्तक़िल रोज़गार शुरू करे सघनि। सर, ॻाल्हि हली रही आहे औरतुनि जी, त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त जेके औरतुनि सां रिलेटेड केस अचनि था या ॿारनि जी कस्टडी जा या औरतुनि जूं तलाक़ूं आहिनि, खुला आहे या को बि अहिड़ो केस आहे, उन में कानून केतिरो असराइतो नज़र अचे थो? तमामु सुठो सुवालु आहे तव्हांजो। अगरि ॾिठो वञे फैमिली मैटर्स जे हवाले सां त कानून बिल्कुलु असराइतो आहे ऐं तमामु सुठे नमूने सां उनजी इम्प्लीमेंटेशन बि थिए थी। जीअं कस्टडी आहे ॿारनि जी, जेकॾहिं को अहिड़ो डिस्प्यूट थिए थो कस्टडी ते, ॿार जी उमिरि ॾिठी वेंदी आहे, उहा केतिरी हुजे? जीअं न्याणी आहे उनजी एज 12 सालनि ताईं उहा माउ वटि रही सघे थी। ठीकु। पुटु आहे त उहो 8 सालनि ताईं पंहिंजो माउ सां गॾु रही सघे थो। पर इन शइ जे लाइ कुझु कंडीशन्स आहिनि। कोर्ट इहे शयूं बि ॾिसंदी आहे त ॿार जी तरबियत किथे सुठी थींदी, छा माउ ॿी शादी त नथी करे या पीउ जे तरफ़ां ॿी शादी त नथो करे, ॿार जी तरबियत ते घर में माहौल कहिड़ो आहे, असरु त नथो पए अगरि माउ सां रहे थो या पीउ सां रहे थो। बाक़ी अगरि ॾिठो वञे ॿार जी कस्टडी जीअं जेतिरे ताईं माउ वटि आहे त पीउ खे मीटिंग राइट्स ॾिना वेंदा आहिनि वालिद खे, अगरि वालिद वटि आहे त माउ खे मीटिंग राइट्स ॾिना वेंदा आहिनि त ॿार सां मिलंदा रहो तव्हीं। पर ॿार जे जेके एक्सपेंसिस वग़ैरह आहिनि, धीअ हुजे मेंटेनेंस या पुटु हुजे, उहे वालिद ते ई हूंदा आहिनि हमेशह। उहो इन एज ताईं वालिद ई ॾींदो रहंदो। पर 18 साल ताईं ॿार जी एजुकेशन जी ज़िम्मेदारी बि वालिद जी आहे। सो बाई कोर्ट्स जे हवाले सां ॾिठो वञे त उन में बिल्कुलु स्ट्रिक्ट एक्शन्स वठंदियूं आहिनि कोर्ट्स ऐं पंहिंजे जेके बि ऑर्डर्स थियनि था। हा, तमामु कानून हाणे फ्लेक्सिबल थी वियो आहे। त उन में जेके इहे तलाक जा केसिस अचनि था या रुजू जा केसिस अचनि था या खुला जा केसिस अचनि था, उहे कहिड़ी नोयत जा ऐं कीअं उन्हनि खे हल कयो वञे थो ऐं कोर्टुनि में उहे केसिस लटकाया वञनि था या जल्दी उन्हनि खे करे थो छॾे उनजो फ़ैसिलो? बिल्कुलु उहो ईअं आहे जो जीअं जेकॾहिं ॾिठो वञे तलाक या खुला मैटर्स हींअर तमामु घणा था अचनि, तमामु घणा था अचनि, हद खां वधीक था अचनि। एतिरी लिटिगेशन बि सिविल या क्रिमिनल न आहे जेतिरी फैमिली लिटिगेशन थिए थी। पोइ उन में या त छोकिरियुनि जी शादी खे 3 महीना था थिया वञनि, 6 महीननि में औलाद थी न आहे, उन खां पहिरियां ई खुला तलाक लाइ बीठियूं रहनि या मर्द जे तरफ़ां अंडरस्टैंडिंग नथी थिए पाण में। पोइ इन में हिकु त असां जेको सम्झूं था, थी सघे थो इन में वालिदैन जी तरबियत सही न आहे, उहो माहौल न आहे ॾिनो वियो, उन तरीक़े जी परवरिश न आहे कई वई। एक्चुअली असांजो जेको ही नओं जनरेशन आहे न, जेको नओं हिकिड़ो तबिको हले पियो, ॾिसो माइटनि को बि माउ पीउ न चाहींदो त असांजे औलाद जी खुला थिए या तलाक थिए। बर्दाश्त ख़तम थी वई, बर्दाश्त ख़तम। न्यू जेकी जनरेशन ॿार आहिनि न, ऐं उन में ईगो, मतिलबु हर शइ खे पंहिंजी इज़त ते वठी था वञनि। बर्दाश्त ख़तम बि इन जे करे थी वई आहे जो बर्दाश्त उन तरीक़े जी परवरिश न आहे त बर्दाश्त कयो वञे घर में वालिदैन जे तरफ़ां। ॿियो वालिदैन जी इन्वॉल्वमेंट घणी थी थिए इन मसइलनि में, इन जे करे बि मामलात ख़राब था थियनि। ऐं कोर्ट्स उनखे जेकॾहिं खुला जो को मैटर अचे थो त कोर्ट अपॉर्चुनिटी ॾींदी आहे विरन खे। कोर्ट जज साहिबान लेडी हुजे या मेल हुजे या फीमेल हुजे, विहारे उन्हनि खे सम्झाईंदी आहे, प्री ट्रायल थींदो आहे त बाबा पाण में तव्हां हिन स्टेज ते ठही वञो, तव्हां खुला जी तरफ़ न वञो, तव्हां पाण में ठही वञो, पाण में गॾु रहो। जेके काउंसलिंग थींदी आहे बाक़ाइदा, प्री ट्रायल थींदो आहे, उहो 1 दफ़ो न थींदो आहे, 2-3 दफ़ा थींदो आहे। उन खां पोइ कोर्ट अगरि न सम्झंदा आहिनि त पोइ अॻिते फर्दर प्रोसीजर आहे ऐं अॻिते केस प्रोसीड कंदी आहे। सही। सो तव्हां नाज़रीन अॼुकल्ह ॾिठो हूंदो त केतिरा केसिस जेके आहिनि से उहे सोशल मीडिया जे थ्रू असांजे साम्हूं अचनि था, या हूअं ई असां पंहिंजी सोसाइटी में ॾिसूं था त बर्दाश्त जी कमी जे करे जेके तलाक़ूं खुला या अहिड़ा जेके केसिस आहिनि जेके असां सम्झूं था त असांजी ज़िंदगी आसान थी वञे, पर साॻी रीत अगरि मां मैडम वटि वञा ऐं पुछां त उहे उन्हनि जे औलादनि ते कहिड़ो असरु थो थिए? तमामु बुरो असरु थो पवे ऐं पूरी ज़िंदगी जे लाइ, उन्हनि जी आईंदा ज़िंदगी जे लाइ। छा जेको मां पहिरियां चई चुकियसि न, त जेके ॿार नंढे हूंदे खां कोर्टुनि जा धिका खाइनि, त तक़रीबन जेको ही अची वेंदा आहिनि अन्ना में, ज़िद में,
उहो ई ॿार तव्हां अगरि पीउ खे मोकिलियो त ॾाॾे सां ॾाॾी सां पुफियुनि सां बि मिली ईंदा, पर न उन्हनि खे हिकिड़ी अना ज़िद। अगरि उहो ई ॿारु नाने जे घर थो वञे त मासियुनि सां, नाने सां, नानी सां, पूरी फैमिली सां, हिननि ॿारनि खे तनाह करे छॾियो आहे। कोर्ट में मिलणो आहे, सिर्फ़ु पीउ अचे या उन सां गॾु हिकिड़ो अचे मख़सूस टाइम जे लाइ। 10-15 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो बि रिश्तो अचे थो, ॿारनि खे नंढे हूंदे खां हथनि सां बाग़ी कयो थो वञे, नंढे हूंदे खां। उते कोर्टुनि जो माहौल ॾेखारे करे उहो ॿारु हली करे अॻियां माउ पीउ खां बाग़ी थोरो उहो आउं सम्झां थी त साइकोलॉजिकली बि उहो अनफिट इलाही थी वञे, डिप्रेशन, ॿार थी था वञनि थी था थी था वञनि। वञनि डिप्रेशन, mental health एंज़ाइटी effect पए थो पए थो। बिल्कुलु। पवे थो न यार। ॾिसो, हर ॿारु चाहींदो त मुंहिंजो हिकिड़ो कंप्लीट घर हुजे। बाबा बि नंढे हूंदे ॿार रांदि खेॾंदा आहिनि, तूं अम्मा थी, तूं बाबा थी, मां धीउ थी ऐं भाउ थिए। इहो उन्हनि ॿारनि जो हिकिड़ो कंप्लीट फैमिली हूंदी आहे। उहो हाणे तसवर तक़रीबन ख़तमु थी चुको आहे ऐं ॿार इलाही डिप्रेशन ऐं एंज़ाइटी में हलिया विया आहिनि। भला छा मैसेज ॾींदव अव्हां अॼुकल्ह जी नौजवान छोकिरियुनि खे बि ऐं छोकिरनि खे बि? छोकी मां सम्झंदी आहियां त छोकिरियुनि खे त ज़रूरत हूंदी आहे सुठी तरबियत जी, पर अॼुकल्ह छोकिरनि खे बि तमामु घणी ज़रूरत आहे न सुठी तरबियत कयूं असां। तरबियत कई वञे। ॾिसो, छोकिरियुनि खे त मां इहो ई चवंदसि त आज़ादी ॾाढी सुठी शइ आहे, पर आज़ादी ऐं आवारगीअ में हिकिड़ी लकीर हूंदी आहे। आज़ादी असां ॿारनि खे इन करे ॾींदा आहियूं त असां चवंदा आहियूं त नए ज़माने जो ॿारु आहे, पंहिंजे हिसाब सां हले, पर उन खे असांजी वीकनेस या कमज़ोरी ॾिसी करे उहा लाइन या बॉर्डर क्रॉस न कयो। ऐं हिन वक़्तु जेकी तरबियत आहे न, जेका मुंहिंजा पंहिंजा बच्चा बि आहिनि, मूंखे पंहिंजा माशाल्लाह पुट बि आहिनि, त धीअरुनि खां वधीक धीअरूं इलाही समझदार समाजूं थियनि थियूं। तरबियत हिन वक़्तु टाइम आहे त पंहिंजे पुटनि जी कयो। उहो ज़मानो ख़तमु थी वियो जो मर्द हाकिम हुयो ऐं असां या अॼुकल्ह जूं जेके छोकिरियूं आहिनि पाण कमाइनि थियूं, पढ़नि थियूं। हर घर में हिकिड़ी बनियाणी नेट ते कमाए पई, ऑनलाइन कमाए पई, भले ॿाहिरि न वञे, जॉब न करे। उहो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो आहे त ऑफिसनि में वञो, धिका खाओ, ही कयो। त यार बराबरी जो ॾींदव न तव्हां उन्हनि खे हिकिड़ो दर्जो, उहा तव्हांजी इज़त बि कंदी, तव्हां सां मोहबत बि कंदी। औरत खे सभिनी खां पहिरियां इज़त खपे, पोइ बाक़ी जेको आहे न मोहबत बि बाद में खपे, पैसो बि बाद में खपे। जिते इज़त न आहे उते कुझु बि न आहे। बिल्कुलु सही मैसेज हुयो तव्हांजो त जेका असांजी न्याणी आहे उहा बि इज़त जी हक़दार आहे। उन जा जेके फंडामेंटल राइट्स असां चवंदा आहियूं त उन्हनि खे उहे राइट्स तव्हां प्रोवाइड कयो, उन्हनि जा पूरा हक़ उनखे ॾियो। सर, तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे नौजवाननि खे? मुंहिंजो मैसेज त इहो हूंदो नौजवाननि खे त जेतिरो थी सघे अगरि ॾिठो वञे त महिनत कनि, ॿाहिरि निकिरनि। एजुकेशन त नौजवाननि खे आहे ई आहे। ज़्यादातर नौजवाननि ते ई वालदेन पंहिंजो ध्यानु ॾींदा आहिनि एज़ कंपेयर टू न्याणीअ जे। सो बाक़ी जेकी मामलात शादीअ जे हवाले सां थिया वञनि, जीअं अॼुकल्ह खुला जो रेशो फैमिली मैटर्स जो वधीक आहे, इन में नौजवाननि जी खे बर्दाश्त जो मादो रखणु घुरिजे ऐं अना परस्ती ख़तमु करणु घुरिजे। पंहिंजी अना खे ख़तमु कनि, इन सभु शयूं खे ख़तमु करे पंहिंजो घर ऐं रिश्ते जो सोचनि त ही मामलात न थींदा, फैमिली डिस्प्यूट एतिरा न थींदा। ज़रूरु हिकिड़े पासे ॾांहुं को ओॾो न आहे हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कॾहिं घरवारी जे तरफ़ां आहे त कॾहिं छोकिरे जे तरफ़ां आहे, इहे शयूं हलंदियूं आहिनि, पर घर हमेशह मर्द खे ई हलाइणो हूंदो आहे। औरत उन में बिल्कुलु कोऑपरेट कंदी आहे, पर मर्द सम्झदार आहे त उन जूं शयुनि खे मतिलबु उनजी ग़लतियुनि खे दरगुज़र कंदो आहे ऐं बर्दाश्त बि कंदो आहे। त उहो इंसान कामयाबु आहे। बिल्कुलु अंडरस्टैंडिंग तॾहिं थींदी आहे। बिल्कुलु। ॿियो मुंहिंजो पंहिंजो वकला बिरादरी खे मैसेज हूंदो त असांजी अदी नूर कैंडिडेट आहे, जेका सुभाणे इलेक्शन आहे असांजी, उन में अदी खे वोट ॾियनि दरख़्वास्त कंदासीं। सीरियल नंबर 36 आहे, सीरियल नंबर 36 आहे असांजो। महिरबानी करे पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाबु कनि। नाज़रीन, सीरियल नंबर 36 तव्हांखे यादि रखिणो आहे ऐं असां इंतज़ार में आहियूं त उहा ख़ुशख़बरी कॾहिं थी अचे जॾहिं अदी कैंडिडेट मां मेंबर थी वेंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह मिठाई खणी ईंदी। ज़रूरु ज़रूरु। अदी असांजो सॼी सिंध जो, सॼे पाकिस्तान जो, सॼी दुनिया जो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक कामयाबियूं माणे। तो नाज़रीन, अॼु जो असांजो प्रोग्राम हाणे पुॼाणीअ ते पहुचे थो। यकीनन अव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो। अॼु जो प्रोग्राम इंफॉर्मेटिव बि तमामु घणो हुयो तव्हांजे रिलेटेड विद योर ऑल मैटर्स, जंहिंमें असां कानून जे बारे में चइजे, सोसाइटी जे बारे में चइजे, न्याणियुनि जे बारे में चइजे, शादी जे बारे में या ॿारनि जी कस्टडी जे बारे में, ऐं उन सां गॾु कुझु हिसो असां एंटरटेनमेंट खे बि ॾिनोसीं त जीअं अदी पंहिंजी जर्नी बि शेयर कई। सो नाज़रीन, असांखे हाणे ॾींदा इजाज़त। वरी सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु अवां ॾाढो हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।